बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गुज़ारिश आहे 2018 में मुंहिंजो पुटु जॾहिं दीन मोहम्मद छेॼणनि सेलनि ऐं मारनि क़तल कयो, मुंहिंजे पुट जे उज़ुर ते 8 ज़िला सिंध जा आया, 4 ज़िला पंजाब जा आया, जंहिंमें केतिरा पुलिस ऑफिसर, केतिरा सरदार, केतिरा ग़रीब, केतिरा पीर, केतिरा अमीर। कंबर वारे पीर हुसैन शाह जो पुटु 1000 माण्हू सां पुलिस सां गॾु अताउल्ला शाह मुंहिंजे पुटु दीन मोहम्मद जे पुट जे उज़ुर ते आयो। जॾहिं मां धाड़े लॻुमि त माॾे 12 ज़िला उज़ुर ते कीअं आया, कीअं अमीर आया, सरदार आया, पीर कीअं आया। मूंखे त धाड़ेल कयो वियो आहे, कांइ कयो वियो आहे अली गौहर ख़ान महार। इहे छेॼण बि अली गौहर ख़ान महार जो, महार बि अली गौहर ख़ान महार जो, सीलरो बि अली गौहर ख़ान महार जो, मुंहिंजो पुटु बि अली गौहर ख़ान मरायो। जॾहिं छेॼण मरी वियो, माते कूड़ी फरियाद बि अली गौहर ख़ान महार कराई। यकी पुलिस बि माते अली गौहर ख़ान मुंहिंदो आहे। अर्ज़ु इहो आहे त जॾहिं 2014-15 में साकिब सुल्तान SP ते हुयो, तॾहिं इहो लाखो हिते पुलिस जी रेड कराई, जंहिंमें हसन कोलाची खे मरायो वियो। इन सां ख़ानगी माण्हू साण हूंदा सीलरा, भुट्टा, पाक मां ॿियूं बि गाॾियुनि जो नालो मां न खणंदुमि। उन हसन कोलाची खे बि केरु मरायो, इहो शैतान केरु मरायो, इहो पंहिंजो लाखो शकूर। हाणे इहो ज़िले में जेको आयो आहे शकूर लाखो अची असांजी करनाक जी पुलिस लाथी अथसि, जो इहो ज़िले में आहे त केतिरा पुलिस वारा मराईंदो, केतिरा पब्लिक जा माण्हू मराईंदो। अलाह खे सुवालु आहे, SP साहिब खे सुवालु आहे त महिरबानी करे इन शैतान खे ज़िले मां कढी छॾे त अमुन थी वेंदो। ऐं SP साहिब इहो जांच करे त मां केतिरो धाड़ेल आहियां, केतिरो चोर आहियां। इन SP जेको मौजूदा वेठो आहे छो उमर तुफ़ैल, इन सां बि मुंहिंजी मुनो कलाक मुलाक़ात थी आहे। साकिब सुमाइल SP सां, जॾहिं साकिब सुमाइल SP घोटकी में हुयो, तॾहिं मूंखे घुराया आहे त मां पार गिहल हाजी ख़ान शरथाणे ते ईंदो पिया। असां SP कश्मीर जो साण तो मां मिल, उते मां मिलियोमांसि अची, ॿिन्ही SPनि सां मिलियुमि। तॾहिं नूनारी साहिब बि SHO कश्मीर वारो हुयो, मोहम्मद पना DSP मीरपुर जो बि उते मौजूदु हुयो। तॾहिं त मां धाड़ेल कोन हुउमि, हाणे मां धाड़ेल छो आहियां 80 साल उमिरि में। मूंखे धाड़ेल जेको कयो वियो आहे, हिकिड़ो करायो आहे अली गौहर ख़ान करायो आहे, ॿियो वरी शकूर लाखे ऐं ॾहेरी जेको आहे SHO राउती ते ॾहेरी गुलाम हुसैन मूंखे इन्हनि करायो आहे। तव्हां महिरबानी करे आला ऑफिसरनि खे मुंहिंजी अपील आहे, SP साहिब खे अपील आहे त इन खे शकूर आहे, इन खे इन ज़िले मां कढे, न त ॾोह थींदा रहंदा। जो इहे ॿई शकूर ऐं गुलाम हुसैन कढंदो आहे त कोई ॾोह थींदो न, कुझु थींदो न, धाड़ो आहे न घोड़ो आहे। मूंखे अलाह खे सुवालु आहे, SP साहिब खे इहो सुवालु आहे त मुंहिंजी इनकारी SP साहिब इहो करे। ऐं इहा ॻाल्हि SP साहिब यादि करे त मां हाजी ख़ान थाणे ते उमर शर तोसां साकिब सुमाइल सां मिलियो आहियां, नूनारी साहिब बि हुयो, या तव्हां पाण बि ॾिसी सघंदा आहियो साहिब। पहिरीं मां तोसां मिलियो हुउमि, जो मां धाड़ेल हुजां त मां तव्हां SPनि सां कीअं मिला हुउमि, त केतिरनि SPनि जी मां मदद कई आहे हिते जेके रही विया आहिनि घोटकी ज़िले में। तव्हां उन्हनि खां पुछी ॾिसो त उमर शर तव्हांजी केतिरी मदद करे थो, धाड़ेल आहे या चोर आहे। जो उहे चवनि धाड़ेल आहे त भली मूंखे तव्हां गोली मारियो। जो मां धाड़ेल न आहियां त मां एतिरो नाहक न थिए, मुंहिंजे मथां फायरिंग आहे, मुंहिंजे बचनि जे मथां फायरिंग आहे, मुंहिंजे मथां फायरिंग आहे। महिरबानी करे इहा मथां फायरिंग जेका आहे हटाई वञे वास्ते।